माज़ी में रांदीगरनि सां झेड़ा कंदड़ अॻूणे भारतीय क्रिकेटर गौतम गंभीर खे पाक भारत मुक़ाबले दौरान रांदीगरनि जो पाण में मिलण जुलण सफ़ा न वणियो ऐं हुन अहिड़े अमल ते रांदीगरनि खे तनक़ीद जो निशानो बणायो आहे। पाकिस्तानी ऐं भारतीय रांदीगरनि खे एशिया कप जी मैच दौरान त हिक ॿिए सां ख़ुशगवार मूड में ॾिठो वियो, पर हू प्रैक्टिस दौरान बि हिक ॿिए सां हाल अहिवाल कंदा रहिया आहिनि, जेका ॻाल्हि गौतम गंभीर खां बर्दाश्त न थी। गौतम गंभीर मौजूदा भारतीय टीम जे रांदीगरनि ते तनक़ीद कंदे चयो आहे त मैचुनि दौरान मुख़ालिफ़ रांदीगरनि सां दोस्ताणो रवैयो न हुजणु घुरिजे। मुल्क लाइ खेॾंदे दोस्ती खे मैदान खां ॿाहिरि छॾे अचणु घुरिजे। मुख़ालिफ़ रांदीगरनि जी अखियुनि में कावड़ सां ॾिसणु घुरिजे। हुन चयो त मैच जा कलाक तमामु ज़रूरी हूंदा आहिनि। तव्हां पंहिंजे न मुल्क जी नुमाइंदगी कंदा आहियो, तव्हांखे दोस्तियूं निभाइणियूं आहिनि त मैच खां पोइ निभायो। संदसि चवणु हो त अॼुकल्ह मुख़ालिफ़ टीमुनि जा रांदीगर हिक ॿिए सां कचहरियूं कंदा आहिनि, पर अॻु में ईअं न हूंदो हो। हाणे लॻंदो आहे त ॼण दोस्ताणी मैच थी रही आहे। गौतम गंभीर इहो बि चयो त तव्हां मैच दौरान स्लेजिंग कयो, पर ज़ातियात ते न लहो ऐं सदाईं पंहिंजी हदुनि में रहो। मैच दौरान कंहिं फैमिली मेंबर खे विच में न आणियो या उन्हनि खे घटि वधि न ॻाल्हायो।